2019 की थी, मेरे चाचा की थी, उसकी डेट हो गई 2020 में। चेक ने मेरे चाचा की है, सही जन्म की, वो दुनिया में नहीं, 2020 में वो एक्सपायर हो गए हैं। उसकी चेक भी एक्सपायर भी 2026 में पटाई है, बदली थी की सूरत में। जब तक बंदा 2020 में दुनिया में नहीं है, 2026 में कैसे आ गया, तो कैसे चेक दिए लोगों, कैसे चेक दिए? दूसरा ISO में कभी भी होल्डिंग नहीं होती है। मेरे अकाउंट को यूज़ किया है लोगों ने, 10-15 डीलर को मार दिया है, वहाँ से रिकवरी नहीं हुई है, वो दूसरा मेरे ऊपर डाला हुआ है। जो डिलीवरी जहाँ भी दिया है वहाँ से रिकवरी नहीं आ रही है। वो पेंडिंग में मैंने इन लोगों को बोला, भाई इन लोगों के पास पैसे रहते हैं, पेंडिंग में आज करके देंगे, आज देंगे, कल देंगे, ऐसे लोन खत्म करके अपने फिलहाल मैनेजर को ट्रांसफर करके दूसरे के शिफ्ट करके मेरा केस उधर गुजर गया। मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ, कराची पुलिस वालों को मेहरबानी करके मुझे मेरी जो आवाज़ है बुलंद करें, हायर कंपनी करा जाए, मेरा केस हिडल करें और मेरा मसला आहे त मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे, जेको मुंहिंजो जेको मसइलो आहे उहो हल थी वञे, मुंहिंजे मथां नाजाइज़ FIR न कढी वञनि। चेक जॾहिं मुंहिंजी आहे ई न, चेक मुंहिंजे चाचा जी आहे, चाचा मुंहिंजो गुज़ारे वियो आहे, उन जी FIR मुंहिंजे मथां छो? मां ॾोह कहिड़ो कयो आख़िर? मुद्दो छा आहे हिन प्रेस कॉन्फ्रेंस जो? जी सर। मुतालबो कहिड़ो आहे, कंहिंखां मुतालबो आहे? अच्छा, सिर्फ़ु शॉर्ट करिणो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सदु इहो हो त हायर जेका कंपनी आहे उन्हनि जो ऑथराइज़ डीलर आहे सजाद शेख लाड़काणे जे अंदरि, उन खे हे माल ॾींदा रहिया, हिननि जी डीलिंग्स हलंदी रही। हाणे हे चवे थो त असांजा 4.5 करोड़ न ॾिना बीहनि, हो हिननि ॾे 1.5 करोड़ कयूं बीठा आहिनि। हाणे FIRयूं हिननि जे मथां, ही वेठो आहे लाड़काणे में सजाद शेख, हायर कंपनी लाहौर ऐं इस्लामाबाद में, FIRयूं सजाद शेख जे मथां कराची में थियूं थियनि पियूं। त इहा जेका हैरासमेंट थी कई वञे, सेक्शन 489F पाकिस्तान पीनल कोड खे रिकवरी जो टूल बणाए करे, टॉर्चर करे, माण्हुनि खे परेशान ऐं हरासां करे, कराची जा पध कराए ऐं उन्हनि खां ज़बरदस्ती जबरन नाजाइज़ पैसनि जी डिमांड करे उन्हनि खे परेशान करे उन्हनि खां पैसा वरिता था वञनि। इन शइ खे रोकण जे लाइ असां IG खे बि दरख़्वास्त कंदासीं त पंहिंजनि ऑफिसर्स खे जेकॾहिं इहा ताक़ीद कनि त 489F में घटि फ्रॉड घणे में घणो हुते आहे, त घटि में घटि इन सेक्शन जी FIR जी इंक्वायरी करे पोइ ॿिए धुर खे घुराइनि, उनखे घुराए उन खां पुछनि नथा छा मामिलो आहे। सिविल नेचर जे मामलात में FIRयूं दाख़िल थियूं थियनि। गारंटी चेक ते सुप्रीम कोर्ट चई थकी पई आहे त बाबा गारंटी चेक ते FIR नाहे थींदी, पोइ FIRयूं छो थियूं थियनि? हायर कंपनी जे हे पाकिस्तानी दोस्त त हिनखे कोन सिधो कंदा, चाइनीज़ जेको मालिक आहे उन खां गुज़ारिश कई थी वञे, अलाह करे हे कंहिं तरीक़े सां उन ताईं मैसेज पहुचे। सिंधी त कोन सम्झंदो, पर जेकॾहिं के ट्रांसलेटर अथसि त उन खां गुज़ारिश इहा आहे त बाबा हे असांजा जेके पाकिस्तानी अथई, इहे बाबा वॾा, अलाह हिननि खे बसि हयाती ॾे, इहे माहिर अथई खोड़नि कमनि में, तूं थोरो हिननि खे ॾिस सम्झ। हे तुंहिंजनि जेकॾहिं डीलरनि सां ईअं कंदा त तुंहिंजो बिज़नेस ठप थी वेंदो, वरी तूं बि ट्रपड़ तां ॿधी निकितो हलियो वेंदे चवंदे पाकिस्तान जेको आहे उते रुगो फ्रॉड ई वेठा आहिनि। त हाणे सम्झ तूं बाबा, हिनखे तूं सिधो कर। हे हिकु ॿ तोखे फ्रॉडी ज़रूरु मिलंदा, हर कोई पाकिस्तान में फ्रॉडी न आहे, पर इन्हनि शयुनि खे ॾिसे। ठीकु आहे। हाणे